रोज़मर्रा जी ज़िंदगी में हिन खे लॻड़ ऐं अंग्रेज़ी में काइट चवंदा आहियूं। ऐं हीअ जेको लॻड़ आहे असां अक्सर करे जॾहिं हवा घुलंदी आहे त उन वक़्तु उॾारींदा आहियूं। पंजाब में त हिन जो ख़ासि ॾींहुं थींदो आहे जंहिंखे असां बसंत डे या बसंत जो ॾींहुं चवंदा आहियूं। पर रियाज़ीदाननि जे लाइ हीअ सिर्फ़ु लॻड़ या काइट न, पर हिकिड़ो मैथमेटिकल या रियाज़ीअ जो शेप आहे जेको क्वाड्रिलेटरल या चौकुंडे जो क़िस्म आहे। चौकुंडे जा जीअं ॿिया क़िस्म हुया, जीअं रेक्टेंगल आहे जंहिंखे सिंधी में पाण मुस्ततील चवंदा आहियूं, या स्क्वायर आहे जंहिंखे सिंधी में पाण चौरस चवंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां ट्रेपेज़ियम आहे, रम्बस आहे, पूर्व विछोट पासो चौकुंडो आहे जंहिंखे पैरेललोग्राम चयो वेंदो आहे। सो उन्हनि सभिनि वांगुरु ही लॻड़ या काइट बि चौकुंडे जो हिकु क़िस्म आहे। अचो त भला हिन खे सम्झूं। हिन जो ही पासो ॾिसो, इन पासे ॾिसण खां बाद में ही पासो ॾिसो। तव्हांखे छा सम्झ में अचे थो त छा ही पासो ऐं ही पासो छा पाण में बराबरि न आहिनि, ऐं छा इहे भर वारा पासा न आहिनि पाण में, ही ॿई पासा? सो ॿई पासा पाण में बराबरि बि आहिनि ऐं ॿई पासा पाण में भर वारा बि आहिनि। अचो त हाणे हिननि पासनि खे ॾिसूं। सो हिकिड़ो ही पासो आहे, हेठियों पासो, ऐं ही हेठियों ॿियो पासो आहे। अगरि इन्हनि पासनि खे ॾिसूं त इहे पासा पाण में बराबरि आहिनि ऐं भर वारा बि आहिनि। यानी पाण चई सघूं था त जेको काइट या लॻड़ जो शेप हूंदो आहे उनखे अगरि असां ॾिसूं त उन में ॿ जोड़ा हूंदा आहिनि जेके बराबरि हूंदा आहिनि। सो ॿ पेयर्स हूंदा आहिनि साइड्स जा, उहे छा हूंदा आहिनि, कॉन्जुरेंट हूंदा आहिनि या बराबरि हूंदा आहिनि। कॉन्जुरेंट जो मतिलबु हूंदो आहे बराबरि ऐं हिक जहिड़ा। ऐं इन्हनि जोड़नि में मौजूदु पासा जेके हूंदा आहिनि उहे भर वारा हूंदा आहिनि, यानी हिक ॿिए खां परे न हूंदा आहिनि। सिर्फ़ु बराबरि न आहिनि हूंदा, पर भर वारा बि हूंदा आहिनि। जॾहिं पासा भर वारा हुजनि त उन्हनि खे एडजसेंट साइड्स चइबो आहे। सो अगरि हिन शिकिल खे ॾिसिजे त नज़र अची वेंदो त ॿ हेठियां पासा ऐं ॿ मथियां पासा, यानी जेके जोड़ा ठाहिनि था इहे बराबरि बि आहिनि ऐं भर वारा बि आहिनि। इन ई सिलसिले में हिकिड़ी ॿी शिकिल था ठाहियूं, ॾिसूं त छा उनखे बि काइट चवंदासीं। सो ही हिकिड़ी शिकिल आहे, ही बि मुंहिंजी कॉन्जुरेंट साइड आहे। इन जहिड़ी मां हिकिड़ी ॿी साइड ठाहियां थो जेकी इन जहिड़ी बि हूंदी ऐं इन जे बराबरि बि हूंदी। सो ही ॿी साइड आहे जेके इन जे बराबरि बि आहे, ऐं इन खां पोइ ही टीं साइड आहे ऐं ही चौथी साइड। सो ही साइड ऐं ही साइड इहे पाण में बराबरि आहिनि, पर छा इहे ॿई साइड्स या इहे ॿई पासा पाण में भर वारा बि आहिनि? सो जेकॾहिं शिकिल ते ॾिसिजे त इहे पासा भर वारा न आहिनि। सो ही हिकु चौकुंडो त आहे, पर ही काइट न आहे। छाकाणि त काइट में जेके ॿ पासा भर वारा हुया उहे पाण में बराबरि हुया, जॾहिं त हिन में जेके आम्हूं साम्हूं वारा पासा आहिनि उहे बराबरि हुजनि। सो जॾहिं आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि हुजनि त असां हुनखे पूर्व विछोट पासो चौकुंडो चवंदा आहियूं। लॻड़ जी शिकिल खे थोरो वधीक गौर सां जेकॾहिं ॾिसिजे त पाण खे ॿ लकीरूं ही नज़र अचनि थियूं। ही ॿ लकीरूं अगरि असां ॾिसूं त हिक ॿिए खे कपनि थियूं, ऐं कपण महिल जेके हिक ॿिए सां कुंड ठाहिनि थियूं, उहा कुंड केतिरी ठाहिनि थियूं, 90 डिग्री जी। सो इहा बि ॻाल्हि हिकिड़ी यादि करण जहिड़ी आहे। उन खां बाद में तव्हांखे इहा बि ख़बर हुजे त इहे ॿ लकीरूं जेके ठहनि थियूं इहे आम्हूं साम्हूं वारी कुंडुनि खे जॾहिं असां मिलायूं था उन जे नतीजे में इहे पासा या इहे लकीरूं ठहनि थियूं। सो असां जेकॾहिं का काइट ठाहिणु चाहियूं त असां हिन तरीक़े सां बि ठाहे सघूं था। सो हिकिड़ी लकीर पाण वठंदासीं ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॿी लकीर वठंदासीं जेका हिनखे कपे पर केतिरी कुंड ते कपे, 90 डिग्री ते। सो 90 डिग्री ते जेकॾहिं असां हिकिड़ी ॿी कुंड लकीर वठूं जेकी हिनखे कटे, ऐं उन खां पोइ पाण सभई जेके कुंडूं आहिनि उहे पाण में हिक ॿिए सां मिलाए छॾियूं। सो जॾहिं कुंडूं पाण हिक ॿिए सां मिलाईंदासीं और हिन तरीक़े सां ही कुंड मिलाईसीं, ही ॿी मिलाईसीं, ऐं ही टीं मिलाईसीं, ऐं ही चौथी मिलाईसीं। हींअर हिन पासनि ते गौर कयो जेके भर वारा आहिनि, ही मथियां आहिनि ऐं ही हेठियां भर वारा पासा आहिनि। सो जेकॾहिं पासनि खे ॾिसंदासीं त पासा पाण में बराबरि बि आहिनि ऐं भर वारा बि आहिनि, जेका काइट जी प्रॉपर्टी आहे या काइट जी निशानी आहे। सो हिन शिकिल खे पाण काइट चवंदासीं। उन खां बाद में पाण हिकिड़ी ॿी शिकिल ठाहियूं था इन ई तरीक़े सां। फर्ज़ कयो ही हिकिड़ी लकीर ठाही आहे ऐं ॿी हिकिड़ी ही लकीर मां ठाहियां थो पियो, ओ ही लकीर, ही बि लकीर हिनखे 90 डिग्री ते कटे थी। पर हिन शिकिल में लकीर जो खाॿो पासो ऐं साॼो पासो पाण में बराबरि, ऐं लकीर जो मथियों पासो ऐं हेठियों पासो पाण में बराबरि आहिनि। सो हिनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं त हीउ छा ठहे थो। सो अचो त हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं था। सो ही पासा पाण में मिलायासीं ऐं ही पासा बि पाण में मिलायासीं, ऐं उन खां बाद में ही कुंडूं बि पाण में मिलायूंसीं ऐं ही कुंडूं बि पाण में मिलायूंसीं। नतीजे में जेको असांखे शेप मिले थो उहो वरी मिले थो रॉम्बस। हाणे हिन तरीक़े सां वरी असांखे काइट न पर रॉम्बस मिलियो। हाणे रॉम्बस पाण छाखे चवंदा आहियूं? रॉम्बस उन शिकिल खे चवंदा आहियूं, उन चौकुंडे खे चवंदा आहियूं जंहिंजा चारई पासा पाण में बराबरि हुजनि। इन ई तरीक़े सां पाण वरी चौरस बि ठाहे सघूं था। फर्ज़ कयो कीअं, ही हिकिड़ी मां लकीर ठाही ऐं इन खां बाद में ही हिनखे कपींदड़ लकीर ठाही, पर हींअर मूंखे इहो ध्यानु ॾियणो आहे त इहे लकीरूं बिल्कुलु पाण में बराबरि हुजणु घुरिजनि ऐं 90 डिग्री जी कुंड ठाहिणु घुरिजनि।
सो जॾहिं मां हिन लकीरुनि खे पाण में मिलाईंदुसि त हीउ छा थींदो, नतीजे में जेको मूंखे शेप मिलंदो इहो मिलंदो स्क्वायर या चौरस। हाणे स्क्वायर या चौरस बि बुनियादी तौर ते राम्बस हूंदो आहे, पर इन में छा हूंदो आहे, इन में हर कुंड 90 डिग्री जी हूंदी आहे। यानी हर स्क्वायर अगरि ॾिसूं त राम्बस आहे, पर हर राम्बस जेको आहे उहो स्क्वायर न हूंदो आहे। अचो त थोरो वधीक सोचूं था त हर स्क्वायर राम्बस हूंदो आहे, छा हर काइट बि राम्बस हूंदी आहे? सो जेकॾहिं असां शिकिलनि खे ॾिसूं त राम्बस जे लाइ ज़रूरी इहो आहे त चारई पासा बराबरि हुजनि, पर जेकॾहिं असां काइट खे ॾिसूं त हुन जा ॿ भर वारा पासा पाण में बराबरि हूंदा आहिनि, चारई पासा पाण में बराबरि न आहिनि हूंदा। तंहिं करे काइट हिकु मुनफ़रिद क़िस्म जो चौकुंडो आहे।